राजन ओसमान केस किया केस एकड़े में जज साहब कूड़ो किया गलत कदम खड़े तो असा जावा निपना उते कदीमी वेठा कूड़ा रिकॉर्ड ठाराए फ्रॉड कंदो आ माण्हुनि सां सॼे ॻोठ सां जो बेवाजिबी आहे सॼे ॻोठ सां 50 कुरान पाक ॻोठ वारा खणी आयासीं कंहिंखे बि मुंहुं नथो हुजे वॾो सख़्तु कुरानी आहे इन खे खुदारा सज़ा मिले इन जा पुट आहिनि नौकरनि में उहे बि दहशत गर्द आहिनि पीउ खे उहो सपोर्ट ॾींदा आहिनि ऐं सॼे ॻोठ सां बेवाजिबी आहे ग़रीब ॻोठ आहे जंहिंखे उनखे खाइण खां अटो बि न आहे जेको हिते अचे को दरख़्वास्त ॾियनि या केस लड़नि ऐं हींअर जायूं मिलियूं आहिनि सरकारियूं तंहिंमें उन्हनि खे बि जेके हुया राज़ा उन्हनि खे बि डुकाए कढी त बाबा ॻोठ मुंहिंजो आहे पाण रहे लाड़काणे हिकिड़ा कराची ॻोठ वारनि खे आज़ारे थो पर वॾो ज़ालिम आहे सॼे ॻोठ खे ऐं इन खे पोइ हिते हटायो वियो हुजे ज़मीन घणी आहे सर हाणे हींअर ॾिसो न त असांखे हाणे उहो लिखत न आहे असां वटि हिते हथ में बाक़ी सॼे ॻोठ सां जी बेवाजिबी आहे जंहिंजूं बनियूं आहिनि क़दीमी वाणकियूं ऐं अदा खे चवां की महाजरनि जूं उहे अलाए कॾहिं जा क़दीमी वेठा आहियूं चौथी पंजी पीढ़ी आहे हिन जा ग़लति रिकॉर्ड ठाराए मुख़्तियार कार रखूं जंहिंमें असांजे सॼे ॻोठे मथां केस दाख़िल न कया जॾहिं टकी पैसी खपंदो हो उन वेरनि में पंजाबी वठी आयो आहे हा न बनियूं बाहे वठे थो हे आयो आहे हाणे पंहिंजो वठो न वठो त ॿिए खे ॾिए थो इहो ई सिलेमान हा न अब असां ग़रीब असां वटि का शइ कोन्हे असां कोन वठंदा बाद ज़िमो मुंहिंजो मां तव्हां खाली गाजी जो हरमाओ गाजी जो पंजाबी हो असां वटि पैसा वरिताईं जंहिं मां ज़िमो मुंहिंजो आहे पैसा ॾिनासीं हिते लिखियलु आहे एग्रीमेंट ॾिनई वरी ॿिए साल ते अचे पैसा सभु वठी पंजाबी खे असां ॾिना हिन खे ॾिनासीं हिन पंजाबी खे ॾिना हुते अलाह तव्हांखे हिकिड़े ॿियो हरमाओ ॿियो असांजो सौट आहे उन 20 जरेबा उन बि अधु पैसनि जो ॾिनो असांजा 12 रुपया 12 रुपया उन्हनि जा पैसा असां सभु ॾिना चईंदा लिखावणी पैसा बि ॾियो हुननि वटि पैसा घटि आहिनि हो मां वरी हुननि खां वठी पोइ तव्हांखे लिखाराए ॾियां हुनजो 2 टे ॾाढा सब्र करे पैसा ॾियां जॻह बि ठाहिण नथो छॾे मुंहिंजे पुट खे वञी जेल में 3 खे हयईं ऐं दुनिया वारो आहे पंहिंजो वठे थो पघारूं थो खाए सलेमान चांडियो हा आहे बुरो ई ज़ात बुरो ई खूं अचे टंग ते भॻऊं हा हाणे ज़मीन घणो आहे ग़रीब 20 जरेब आहिनि 20 ते कब्ज़ो अथसि हाणे असां ग़रीब आहियूं साईं खणी आयो आहियां ग़रीब आहियां मिसकिन न असांखे अटो न चा पिनी था खाऊं